वसकारे खां पोइ जंहिं थर न ॾिठो तंहिं ॼण ज़िंदगीअ में कुझु न ॾिठो। थर जे सफ़र दौरान मुंहिंजी वीडियो स्टोरी पूरी ॾिसिजो ऐं ज़रूरु ॾिसिजो। 3 अगस्त 2021 अंगारे जे सुबुह जो आऊं लाल बख़्श लालण ऐं मुंहिंजो नंढड़ो पुटु ग़ुलाम सरवर भाइटियो ज़ुल्फ़कार अली बाइक ते चढ़ी बदीन वारे रूट तां कलोई शहर वटां थर जे हदनि में दाख़िल थियासीं। जॾहिं त असांजी आख़िरी मंज़िल इस्लाम कोट खां 7 किलोमीटर परे इंगरो मोड़ भरिसां क़ाइमु क़दीमी ॻोठ माए जो तड़ हुई, जिते असांखे हारी यूनियन जे साथियुनि सां ऐं जग मशहूरु समाज सुधारक फैसल ईदी ऐं नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन जे सरबराह कामरेड नासिर मंसूर सां ख़ासि मीटिंग में शिरकत करणी हुई। सो ॻाल्हि कईसीं पे थर जी। जॾहिं थर जे भिटिन ते नज़र पई त छा न दिलकश मंज़र वारा नज़ारा हुआ। यकीन ई न थिए आई त पोइ ख़्वाबु आहे या हक़ीक़त। थर जी तमामु वॾियुनि भिटिन ते बीठल सावा गाह जेके थर जे भिटिन खे साए लिबास सां वेढ़े चुका हुआ। थर में वसकारे खां पोइ थर जी सरज़मीन ते बीठल मरीड़ो लुलुर लंब ऐं ॿूहनि जा वण ऐं अकनि जे वणनि में लॻल रंगीन फुलड़ियुनि त दिली फुरे वरिती। थर जे भिटिन ते मोर जे टहुकनि जा मिठड़ा आवाज़ कननि में गूंजंदे रहिया। थर जे रस्तनि जे ॿिन्ही पासनि ते क़ाइमु हटनि ऐं होटलनि ते थर जे सदा बहार रागी माई भागी सादिक फ़क़ीर ऐं फौजिया सुमरो जा यादगार गीतनि जी धूम मतल हुई। थर जे रस्तनि ते सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थरवासी मारूअड़ा चौपाए माल जा धण बि हाणे काहे पंहिंजे पंहिंजे माॻ ॾे रवाना थी रहिया हुआ। पके रस्ते जे पासे में बीठल कोल्हनि ऐं भीलनि समेत काफ़ी क़ौमनि जा नंढड़ा ॿार बि हथनि में खुंबियूं ऐं पिपिन सां भरियल थेलियूं वेकिरो करण लाइ 200 रुपया थेलीअ जा वांक ॾींदे नज़र अची रहिया हुआ। ख़ैर असां बि हाणे मिठी शहर में पंहिंजे पहुची वियासीं, जिते असांजो साथी ॾेवन कुमार इंतज़ारु करे रहियो। बसि मिठीअ में पहुचंदे ई सभई गॾिजी कश्मीरी चौक ते हिकु होटल में मानी खाधीसीं। असां चारई ॼणा इस्लाम कोट ॾे रवाना थी वियासीं। 1 कलाक जे सफ़र करण खां पोइ ॻोठ माए जे तड़ पहुतासीं, जिते पूरी संगत असांजे इंतज़ार में हुई। सभिनी दोस्तनि सां बहितरीन नमूने दुआ सलाम थी पोइ असां राति प्यारे दोस्त मोतीअ ऐं संदसि भाउ वालजीअ पटेल वटि गुज़ारीसीं। बसि सुबुह जो सवेर नाश्तो करे प्यारे दोस्त निदलाल ऐं ॾेवन कुमार सां गॾिजी मिठीअ जी मशहूरु गड्डी भिट ॾिठीसूं। उनखां बाद में पंहिंजे अबाई ॻोठ ॾे रवाना थियासीं। बसि थर जी ख़ूबसूरतीअ जो बयानु करण लाइ मूं वटि एतिरा लफ़्ज़ ई न आहिनि जो बयानु करे सघां। बसि एतिरी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त जेकॾहिं वसकारे खां पोइ जीअं थर न ॾिठो तीअं ॼण ज़िंदगीअ में कुझु न ॾिठो। लाल बख़्श लालण सठियो खे ईंदड़ स्टोरी ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही। अच्छा ये विकी भी आहे यो तमामु वॾी रक़म में वेंदी आहे, 200-300 रुपया किलो हूंदी आहे, पर ये निकिरंदी हिकिड़ी राति में आहे, 3 ॾींहंनि में जवान थी पोड़ी थी वेंदी आहे। हिकु ॾींहुं ॼमंदी आहे, ॿिए ॾींहुं जवान, 3 ॾींहं पोड़ी हूंदी आहे। पोइ हिन में जॻह तो अटो थी